असां सां गॾु गेस्ट मौजूद आहे सो बेहतरीन आर्टिस्ट आहे वन एंड ओनली आपा शबीरा चन्ना। आपा वेलकम। वयलु कंहिं सां थियो आहे कहिड़ो इहो जो चयो हाणे त वयलु कमु ॻोठ जो हिकिड़ो माण्हू वरी कराची में हिकिड़ो स्टार्ट कयो आहे तव्हां उन टाइम लाड़काणो शहर आहे वरी काॾो बराड़ी अची मां तव्हां प्रोजेक्ट यादि आहे जेको फर्स्ट तव्हांखे ज़ेब सिंधीअ जो लिखियलु हो ड्रामो ऐं ड्रामे जो नालो हो छोलू। हिते तव्हांजी एज घणी हुई? उमिरि त हाणे बि नंढी आहे। हर को तो सही मत नजर लगे ये दो पान के सुन न ठाए कारो धागो पाए मान न मान पर हिया बेगम जान खेरा जे सिर ॾे खेर जे अबा असांखे छोकिरो कोन ॼाओ आहे त तूं पुगुर वठण आई आहे। हिननि ॿिन्ही खे अंदरि कयो वञे। मां त फरियाद खणी आयो आहियां न। फरियाद खणी आयो आहे तो हिनखे रखियो छो हिन जो मुहांडो ई पथरो आहे चोर चोर जो साथी। ॻाल्हि ॿुध चन्ना साहिबा हाणे मां हिन ते नालो थो रखां प्यार में कोय मां तो ते नालो थी रखां पई टिबरो सदिको मज़ागिरी अरबा ते शाम जो 7:05 ते सिर्फ कशिश टीवी ते।